डिप्टी कमिश्नर मटियारी गुलाम हैदर चांडियो की हिदायत ते सेहत खाते पारां ज़िले के शहरनि तौरे बेराड़ियुनि वारे इलाइक़नि में मच्छर मक्खियुनि ऐं ॿियनि जीतनि जो आज़ार ख़त्म करण लाइ स्प्रे मुहिम जारी है, जंहिं तहत 700 ॻोठनि में मच्छर मार स्प्रे थी चुको है। सेहत खाते मटियारी के एंटी मलेरिया फोकन पर्सन डॉक्टर नज़ीर मला ॿुधायो त वॾनि शहरनि समेत ज़िले के 3 यूनियन काउंसिलनि में 700 खां वधीक ॻोठ फूकिंग स्प्रे लाइ वाइस्ट डबिंग ज़रिए घर घर स्प्रे पूर्ण कयो है। फोकल पर्सन वधिक ॿुधायो त ज़िले में बोर्ड वारनि इलाइक़नि में ख़ासि तौर ते बच्चा बंदनि जे वेझो ॻोठनि में एंटी मलेरिया स्प्रे ते ख़ासि ध्यानु ॾिनो पियो वञे। डिप्टी कमिश्नर मटियारी गुलाम हैदर चांडियो पारां सेहत खाते जे अमलदारनि एंटी मलेरिया स्प्रे मुहिम तेज़ करण जी हिदायतूं जारी कयूं त जीअं मच्छर मक्खियुनि सेहत ऐं हानिकार ॿियनि जीतनि खे ख़त्म करण लाइ बीमारियुनि खां बचाए सघिजे।